नाज़िम खैरपुर में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले से रैली कढी वही है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे वीडियो लिंक ते मौजूद वकार मंगी। जी वकार छा तफ़सील आहिनि? जी पूरे मुल्क जी खैरपुर में भी जश्न ईद मिलादुन्नबी जोश ऐं जज्बे से मल्हाई पई वञे। आशिकान रसूल पारां जेको आहे उहे रैलियूं कढी जेको आहे आका जी जेका आमद आहे विलायत आहे उन जी ख़ुशीअ जो इज़हार करिया आहिनि। हिन वक़्तु बि मां मौजूदु आहियां खैरपुर जी खाकी चापुल ते, जिते जेको आहे पाकिस्तान सुन्नी तहरीक ऐं कादरी तहरीक सैयद सरदार अली शाह ऐं मुजाहिद राजपूत जी अॻुवाणीअ में जेका रैली कढी वई आहे। रैली जेको आहे लुकमान खां बरामद थी चुकी आहे। रिमोड खाकी चापुल खां थी करे जेको आहे छतरी चौक ते पहुचंदी, जिते जेको आहे उलमा कराम जेको आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ते रोशनी विझंदा। उन खां बाद इहा जेका साॻी रैली जेको आहे पंहिंजी रवायती रस्तनि खां थींदी करे शाम जो शब जा जेको आहे अलमदीना मस्जिद में जेको आहे इख्तिताम पज़ीर थींदी। उन खां बाद जेको आहे महफ़िल जेको आहे मौलूद जी महफ़िल जेको आहे उहा मुनक़िद कंदी। जेको आहे रैली में मौजूदु जेको आहे आशिकान रसूल जे झूमी रहिया आहिनि ऐं हिक में जेको आहे मिठाई तक़सीम करे आहिनि। अगरि तव्हांखे मैं जश्न ईद मिलादुन्नबी जे जेको मौक़े ते सिक्योरिटी जी सूरत हाल ॿुधाईंदो हलां त 5000 जेको आहे पुलिस जा एहलकार, 2000 जेका रेंजर जा एहलकार तैनात कया आहिनि। शहर जे ख़ारजी ऐं दाख़िली रस्तनि खे जेको आहे खारदार तारनि सां बंदि कयो वियो आहे। जॾहिं त शहर में जेको आहे 30 खां वधीक जेका रैली जी जेको गुज़रगा उते CCTV कैमरा उन सभु कयूं, जंहिंजी मॉनिटरिंग SP सिटी रहमत इक़बाल ख़ुदि करे रहियो आहे। जी वकार जी मेहरबानी।